नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में ख़बर ईंदाणु शादी तकरीबन जे मौक़नि ते स्टेज ते कुंवार जी रस्मुनि जी अनोखी ऐं मुनफरद वीडियोज़ त वायरल थींदियूं रहंदियूं आहिनि, पर छा कॾहिं कंहिं कुंवार खे पंहिंजी शादी ते ऑफिस जो कमु कंदे ॾिठो आहे? सोशल मीडिया ते हिकु दिलचस्प वीडियो वायरल थी रही है, जंहिं में ॾिसी सघिजे थो त कुंवार लैपटॉप खणी वेठी आहे ऐं लाॻीतो फ़ोन ते बि कंहिं सां राब्ते जी कोशिशुनि में मसरूफ़ आहे। कुंवार पंहिंजे कम में एतिरो त मसरूफ़ आहे जो भरिसां वेठल घोट खे बि नज़रअंदाज करे रही आहे। इंस्टाग्राम अकाउंट ते ही वीडियो बिना कैप्शन जे पोस्ट कई वई, पर भारतीय मीडिया जी दावा आहे त कुंवार खे ऑफिस जो कुछ ज़रूरी कम करणो पियो ऐं उनखे पंहिंजे बॉस जी कॉल मौसूल थी हुई। वायरल वीडियो ते सार्फिन मुस्बत तबसरा पेश करे रहिया आहिनि, जॾहिं त कुंवार जे अमल खे बि साराहियो पियो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।